कहाणी जानू पीढ़ीअ वारो। चयुमि छा कंदो आहीं? चयईं छा बि करियां, तंहिंसां तुंहिंजो छा? चयुमि माफ़ कजि, मुंहिंजो सुवालु तोखे ॾुखियो लॻो? चयईं सॼो जहान छा पियो करे, कॾहिं उन्हनि खां पुछियो अथई? चयुमि सॼे जहान ताईं त मुंहिंजी पहुच ई कान्हे, त पोइ सॼे जहान खां उहो सुवालु कीअं पुछी सघंदुसि? चयईं पर रुॻो असांजे हिन ॻोठ में बि 100 खनि घर आहिनि, जिन में मर्द माण्हू बि 600-700 खनि थींदा। उन्हनि सभिनी खे छॾे रुॻो मूंखां पियो पुछी त छा कंदो आहीं? चयुमि तूं बिल्कुलु सचो, असीं बराबरि, तूं बिल्कुलु सचो, ईअं बराबरि आहे। अव्हांजो ॻोठ बराबरि वॾो आहे, माण्हू बि जाम आहिनि, पर हर कंहिं सां त अहिड़ी हुजत नथी करे सघिजे न। चयईं बाक़ी मूं तुंहिंजी कहिड़ी हड़ खाधी आहे जो मूंखां ई पियो पुछी त छा कंदो आहीं, छा कंदो आहियां? चयो मुंहिंजी हड़ कंहिं बि कान खाधी आहे, पर अख जे निहार पंहिंजी पंहिंजी हूंदी आहे न। के अखियूं कंहिं में निहारण लाइ तयारु कोन हूंदियूं आहिनि। तिन खां कहिड़ा सुवाल पुछिया, पर तुंहिंजी अखियुनि ई मूंखे ॿुधायो त तोखां ई उहो सुवालु पुछां। ऐं तूं आहीं जो हरू भरू पियो कावड़जी, हाणे कावड़ छॾ, वेह त वेही कचहरी करियूं। चयईं पर आऊं त तोखे सुञाणां ई कोन त केरु आहीं, किथे जो आहीं, छा थो चाहीं, त पोइ तोसां कचहरी कीअं करियां? चयुमि जॾहिं पाण में ॻाल्हाईंदासीं, हाल वाल कंदासीं, हिक ॿिए खां ख़बरूं चारूं पुछंदासीं, तॾहिं त सुञाणप थींदी न। पर जे तूं मूंसां ॻाल्हाईंदे ई कोन, त पोइ सुञाणप कीअं थींदी, हिक ॿिए जी ख़बर कीअं पवंदी? तंहिं करे वेह त हिन ई निम जे छांव में वेही कचहरी करियूं। चयईं न ॼाण न सुञाण, आऊं तुंहिंजो महिमान अजीब माण्हू आहीं, चङो भला वेह त ख़बर पवे त तूं आहीं केरु ऐं हिते असांजे ॻोठ में छो आयो आहीं। चयुमि हाणे कई न कम जी ॻाल्हि, उहो कमु भलो कई। पोइ ॿई ॼणा कांब कढी ज़मीन ते ई निम जे छांव में वेही रहियासीं। चयईं पहिरियों तूं ॿुधाए त तूं आहीं केरु, किथां आयो आहीं, ऐं हिन ॻोठ में तुंहिंजे अचण जो मक़सदु कहिड़ो आहे? चयुमि आहियां त माण्हू, पर नालो निम अथमि, ऐं निम वणु थींदो आहे जंहिंजी छांव भली थींदी आहे, ऐं जंहिंमें हींअर ई पाण वेठा आहियूं। ऐं निम जो वणु जिथे किथे थींदो आहे, थर में, बर में, कोहिस्तान में, काछे में, उत्तर में, लाड़ में, हिंद में ऐं सिंध में, ऐं मुल्का मुल्क मशहूरु आहे। चयईं पर तूं किथे जो निम आहीं, ॻोठ गाम कहिड़ो अथई? चयुमि हितां खां 4-5 कोह परियां ॻोठ आयुमि, मीरानपुर। कॾहिं उहो नालो ॿुधो अथई मुंहिंजे ॻोठ जो? चयईं नालो ॿुधल त आहे, उहो ॻोठ न जेको इनायत सूफ़ीअ जे झोक शहर भरिसां आहे। चयुमि उहो साॻियो चङो, हाणे तूं ई ॿुधाए त छा कंदो आहीं? चयईं सच ॿुधायां या कूड़? चयुमि सच त बीठो नच, पर कूड़ बि घणो वक़्तु लिकी नथो सघे। चयईं उहो अॻूणे ज़माने में थींदो हो, पर हाणे ईअं कोन्हे। हाणे कूड़ खे पेर कोन्हनि हूंदा, या भितियुनि खे बि कन हूंदा आहिनि, ऐं कूड़ लिकाईंदे बि लिकाए कोन सघिबो आहे। इहे पुराणियूं ॻाल्हियूं आहिनि। हाणे जे कूड़ खे ज़ाहिर करण जा नवां तरीक़ा निकिता आहिनि, त कूड़ खे लिकाइण जा बि नवां तरीक़ा अची विया आहिनि। सो जे मूं कूड़ ॻाल्हायो त तूं कॾहिं बि उहो कूड़ साबित करे कोन सघंदे। उहो मुंहिंजो ज़ाती तजुर्बो थियल आहे। सो तूं चओ त सच ॿुधायां या कूड़? चयुमि उहा तुंहिंजी मर्ज़ी आहे, पर हाणे जॾहिं ओपराइप ख़तमु करे कावड़ छॾे कचहरी करणु वेठा आहियूं, त पोइ आउं सम्झां थो त हाणे तोखे मूंसां कूड़ न ॻाल्हाइणु घुरिजे, वधीक अञा बि तूं मर्ज़ीअ वारो आहीं। चयईं छॾी त मारे, पर ॿुध हाणे सच ई ॿुधायईं त आउं चोरी कंदो आहियां। चयुमि छा उहो ज़रूरी आहे त चोरी कजे? चयईं ॿियो भला छा करियां? 3 नंढड़ा ॿार, जिन में वॾी छोकिरी बि 8 सालनि जी, ऐं बाक़ी 2 नंढड़ा पुट, हिकिड़ी ज़ाल अम्मा पोड़ी, ऐं मुंहिंजी ससु बि मुंहिंजे बिले। घर में 7 भाती ऐं कमाइण वारो आउं अकेलो। हुनर त ॼाणा कोन, मज़ूरी पोरे ऐं हारपे लाइ घणा ई ज़ोर ॾिनमि, पर पेट जी बुख ऐं बदन जी उघाड़ ख़तम ई कान थी थिए। पोइ नेठि मजबूर थी चोरी करणी पई। चयईं सुखियो त हाणे बि कोन आहियां, पर अॻे खां कुझु बहितर आहियां। चयुमि चवंदा आहिनि त 29 ॾींहं चोर जा त हिकु ॾींहुं भाॻे जो बि हूंदो आहे। कान महिल कंहिं जहिड़ी अलाह न करे, पर जेकॾहिं तूं चोरी कंदे पकड़िजी पई, झेड़े में ज़ख़्मी बि थी सघिजे थो, जेल बि वञी सघिजे थो। धक रहमानी, धक शैतानी।
माण्हू मरी बि सघे थो। पोइ तुंहिंजा 6 भाती पंहिंजो पेट कीअं भरींदा, तूं तन कीअं ढकींदा, जेल में तुंहिंजी सार संभाल कीअं लहंदा, ज़ख़्मी हालत में तुंहिंजो इलाजु कीअं कराईंदा। उन पासे ते कॾहिं सोचियो बि अथई, उन तरफ़ तवजो ॾियणु ज़रूरु बि सम्झो अथई। चईं जॾा को मींहं तेॾा कूं चकूं, जॾो का मींहं तेॾा तॾो क्यों चकूं। उहो सभु कुझु जॾहिं थींदो तॾहिं ॾिसबो। फ़िलहालु त वक़्तु गुज़रे पियो, उन्हनि ख़दशनि जे डप खां मुर्गो जीअण ई छॾे ॾिबो छा। चयुमि भला चोरी कंहिंजी कंदो आहीं। चईं चोरी त माण्हुनि जी कबी आहे, ॿियो को आऊं मिसकीन माण्हू सरकारी ख़ज़ाने खे धाड़ो हणी सघंदुसि छा। चयुमि कहिड़नि माण्हुनि जी चोरी कंदो आहीं, माण्हुनि में त जहिड़ा तोखां बि मिसकीन, हिकु अधु ॿकरी धारण वारा, ॿकरियुनि रिढुनि ॻऊनि ऐं मेंहनि जा धण ऐं उठनि जा वॻ धारण वारा, वापारी, सेठिया, ज़मींदार, वॾेरा, सरदार ऐं भोतार बूंदा आहिनि। पोइ उन्हनि मां कहिड़नि माण्हुनि जी चोरी कंदो आहीं। चईं जितां भुल लॻो, पर घणो करे ज़ोरावर माण्हुनि सां हथ चुरांद कोन कंदो आहियां, जिन मां लोह लॻी रहां। बाक़ी अबरी सबरीअ खे मुंहुं ॾियो वञा, घणो करे त कंहिंखे ख़बर ई कान्हे त को आऊं चोरी बि कंदो आहियां, अञा पाण खे लिकायो पियो हलां। चयुमि उहो ग़लति थो करीं। चईं सो वरी कीअं। चयुमि मारिजी त को मोर मारिजे, बाक़ी कबर ऐं ॻेरे खे माण वरी कहिड़ी मुड़सी चइबी। चईं मूंखे माराणो अथई छा। चयुमि चोरी करे बच्चा पालण खे आऊं सही कोन थो सम्झां, छो त पराए वात जो गिरह छिनी पंहिंजो पेट भरणु मुड़सी कान चइबी। पर जॾहिं चोरी करे ई खाइणो आहे त पोइ फुरिजे उनखां जंहिं वटि माल जाम हुजे। बाक़ी जंहिं वटि हुजे ई हिकिड़ो वटि बीठल, सोचे तूं काहे आएं लिकाए विकिणी खपाए पंहिंजो ऐं पंहिंजे घर भातियुनि जो पेट त भरियई, पर उन ग़रीब जा बच्चा बुख ते लंघण करे छॾियई त उनखे केरु मुड़सीअ जो कमु चवंदो। उनखां पिनी खाइजे त बहितर थींदो। घटि में घटि तुंहिंजे उन पिनण जे करे कंहिं ॿिए जा बच्चा त बुख कोन मरंदा। चईं जाम माल त उन्हनि वॾनि वटि हूंदो आहे जेकी मुख़्तलिफ़ तरीक़नि सां हारनि, मज़ूरनि ऐं सरकारी इमदाद जे नाले में ग़रीबनि जा हक़ मारे पंहिंजा बब ऐं टिजोड़ियूं भरिनि था ऐं पाण खे महफ़ूज़ रखण लाइ पहरेदार रखनि था। सो उन्हनि खे कीअं फुरे सघिबो, तंहिं करे पाण जहिड़नि अबरनि सबिरनि खे फुरे पियो वक़्तु गुज़ारियां। चयुमि पोइ तो में ऐं फोरू वॾनि में कहिड़ो फ़र्क़ु रहियो। हू बि पाण खां ई हीणनि जा हक़ पिया गज़ब कनि ऐं तूं बि ईअं पियो करीं। चईं बसि ईअं ई सम्झ। चयुमि पर उहो चोरी वारो धंधो केसिताईं जारी रखी सघंदे। चईं जेसिताईं बदन में सघ हूंदी, जेसिताईं रातिनि में पराया लोढ़ा लताड़ण जी हिमत हूंदी, तेसिताईं पियो कम खे हलाईंदुसि, पोइ बि अलाह मालिक आहे। चयुमि ऐं माण्हू सदाईं हिकु जहिड़ो कोन थो रहे। जीअं जीअं वॾी उमिरि थींदी वेंदी, तीअं तीअं बदन जी ताक़त बि घटिजी वेंदी। पोइ जॾहिं वेही रहंदे त पोइ छा कंदे। चईं जॾहिं इहे ॾींहं ईंदा तॾहिं सोचींदासीं। चयुमि वक़्तु हथां निकिरी वियो त पोइ हई जा हथ हणणा पवंदा, पर वरंदो सरंदो कुझु बि कोन। तंहिं करे अॻिते जे ज़िंदगीअ लाइ बि अॻुवाट सोचणो पवंदो आहे। चईं ॻाल्हि तुंहिंजी भली, पर हींअर करे बि छा थो सघां। चयुमि जेको बि कुझु करीं उन करण जी हीअ ई वेल आहे। वेल टड़ी वई त पोइ कुझु बि कोन थी सघंदो, न ई कुझु करे सघंदे। चईं वरी बि कुझु ॿुधाए त सही त आऊं छा करियां। चयुमि चोरी करणु छॾे ॾे। चईं पोइ खाईंदुसि किथां। चयुमि दिलि वारा दोस्त घणा ई अथई। चईं जॾहिं बुख पए मोसि तॾहिं केर बि वेझो बि कोन थिए आयो। हाणे मिड़ई 2-3 दोस्त आहिनि। चयुमि हिन वक़्तु हड़ में पैसा घणा अथई। चईं ताज़ो धकु कयो हुउमि, जंहिं मां 50,000 खनि मिली विया हुआ, जिन मां 10,000 खनि खपी विया आहिनि, बाक़ी 40,000 अञा आहिनि। चयुमि को अहिड़ो दोस्त या को मिटु माइटु अथई जेको कुझु वक़्त लाइ कुझु पैसा उधार ॾेई। चईं वठण वारा खोड़ आहिनि, पर ॾियण वारो को बि कोन्हे। चयुमि चङो हाणे हीअं कर, हीअ निम त तुंहिंजे घर अॻियां बीठल आहे न। चईं हा, हू साम्हूं मुंहिंजो घरु आहे। चयुमि हाणे हड़ में मौजूदु 40,000 मां 20,000 बचाए रख घर जे खाधे पीते लाइ, बाक़ी 20,000 जूं ॿारनि जूं शयूं वठी हिन निम हेठां हिते जिथे पाण हींअर वेठा कचहरी करियूं उते तॾो विछाए उन ते शयूं रखी पिड़ी लॻाए वेही धंधो कर। जेतिरो रोज़ु वापारु थिए उन मां ॿियूं शयूं वठी अचु। फ़िलहालु महीनो ॾेढ वापार जे पैसनि मां टको बि न खपाइजि। पोइ जॾहिं घर पयल पैसा खपी वञनि तॾहिं वापार मां घर जो अटो, सीधो
ऐं बिना ज़रूरी शयूं वठिजि। तेसीं तोखे अंदाज़ो थी वेंदो त रोज़ाने जे वापार मां तोखे बचति घणी थिए थी। मिसाल तौरु जे रोज़ु 2000 जे वापार मां तोखे 300 रुपया बचनि था, त पोइ तूं 200 रुपया भली घर में खपाए बाक़ी 100 रुपयनि जो सामान पिड़ीअ में विझंदो रहो। अहिड़ी तरह अबरो सबरो घर जो गाॾो बि पियो धिकबो ऐं पिड़ी बि पई वधंदी। पोइ हिते ॻोठ में हट बि खोले सघिजे थो, अॻिते हली वेझे शहर में दुकान बि वठी सघिजे थो। ईअं उपत ऐं खपत जो तवाज़ुन रखी अॻिते वधी सघिजे थो ऐं हिन चोरीअ वारी ज़लालत खां बि बची सघिजे थो। कीअं? मुंहिंजी ॻाल्हि तोखे सम्झ में आई? हू यको हैरत में ॿुॾो अचरज मां अखियूं फाड़े मुंहिंजे मुंहं में निहारे रहियो। जॾहिं मूं पंहिंजी तक़रीर ख़तमु कई ऐं ख़ासि सुवालु पुछियो, तॾहिं संदसि हैरत टुटी ऐं आस्ते खिलणु लॻो। चईं, ॻाल्हि करणु सवली आहे पर कमु करणु ॾुखियो आहे। चयमि, राति जो लिकी छुपी चोरी करण खां बि हीउ घर अॻियां वेठे जो कमु ॾुखियो आहे छा? चईं, वाक़ई चोरी करण खां हीउ कमु ॾुखियो त कोन्हे, पर आउं अणपढ़ियो माण्हू, तंहिंखां इहे हिसाब किताब किथे संभालबा। चयमि, बराबरि तूं अणपढ़ियो आहीं, उन में तुंहिंजे माइटनि खां ग़लती थी आहे, पर साॻी ग़लती तूं त न कर। तूं पंहिंजी धीउ ऐं पुटनि खे पढ़ाए त जीअं हू अॻिते हली तुंहिंजो सहारो बणिजनि ऐं हीउ अटालो चङी तरह संभाले सघनि। ईअं त थी सघे थो न? चईं, हा बराबरि ईअं त थी सघे थो। चयमि, त पोइ आउं पक ॼाणा त पंहिंजी अॼोकी कचहरी कामयाबु रही। चईं, 16 आना पक ॼाण त अॼु खां पोइ आउं कॾहिं बि चोरी कान कंदुसि ऐं ॾींहं ॿिनि में ई हिते ई हिन जाइ ते पिड़ी लॻाईंदुसि। चयमि, पर तो पंहिंजो नालो कोन ॿुधायो? चईं, जानू। हेसीं ताईं ख़ाली जानू हुयुसि, सुभाणे परीहं खां पोइ जानू पिड़ीअ वारो हूंदुसि। चयमि, पोइ मोकिलायूं था, सदाईं गॾु ज़िंदगी रही त वरी गॾिबासीं। 6 महीननि खां पोइ जॾहिं आउं ॿीहर जानूअ जे ॻोठ वियुसि त ॾिठुमि त ॿिनि वॾनि तॾनि ते शयुनि सां भरियल पिड़ी जानू पिड़ी वारो हलाए रहियो हो। इन सां गॾु ही कहाणी पूरी थी। जेकॾहिं तव्हां चाहियो था त अहिड़ियूं मज़ेदार कहाणियूं ऐं मुख़्तलिफ़ क़िस्म जूं दिलचस्प शयूं तव्हां ताईं पहुचाइजनि, त महिरबानी करे मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कंदा, जीअं आउं वधि खां वधि तव्हां ताईं सुठियूं ऐं बहितरीनु कहाणियूं, शाइरी, मज़मून वग़ैरह मोकिले सघां। तव्हां जे लाइ दुआ गो, शफ़ीक़ अहमद कांधड़ू।